हालामा सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर एजाज बुगियो मूजिब स्वीडन मुल्क में कुरान शरीफ के बेहरमती खिलाफ पाकिस्तान सुन्नी तहरीक ज़िला मटियारी पारा भिच्छा में अल मदीना चौक पब्लिक स्कूल का तंबूरा चौक ताईं एहतजाजी रैली कढ़ी वई। रैली में सख्त नारेबाजी कई हुई, जंहिंमें पाकिस्तान सुन्नी तहरीक ज़िला मटियारी सदर हाफिज़ तलब हुसैन जलबानी, जावेद रज़ा कादरी, जामिन अली ताहिरी, अल्लामा हाफिज़ मुख्तियार अली ताहिरी, हाफिज़ तारिक हुसैन, जावेद अली ताहिरी समेत ॿियनि शहरिन वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त काफ़ी दफ़ा स्वीडन मुल्क कुरान पाक जे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां बेहरमती कई आहे। पाकिस्तान जी अवाम खे हिकु थियणो पवंदो। हुननि चयो त कुरान पाक जी बेहरमती न बर्दाश्त कई आहे ऐं न ई बर्दाश्त कंदासीं। पाकिस्तान हुकूमत खां मुतालबो कयूं था त स्वीडन मुल्क सां लाॻापा ख़त्म कया वञनि। उन ख़िलाफ़ तहरीक हलाई वञे। हुननि चयो त असीं मुसलमान कुरान पाक तां सिर्ब क़ुर्बान करे सघूं था ऐं असां ख़ामोश न विहंदासीं।